हकीकत में है कुछो आदम में अल्लाह। हकीकत में है कुछो आदम में अल्लाह। अन्ना अहमद बिल्ला मीमी जे मीम आहे त मसजूद आहे। जे मीम कढजे त सजदे जे लाइक़ आहे। छो त आदम खे बि सजदो, अल्लाह खे बि सजदो। अल्लाह खे सजदो आदम जो, आदम खे सजदो फरिश्तनि जो। आदम बि त सजदे जे लाइक़ आहे। हकीकत में है कुछो आदम में अल्लाह। अन्ना हम बिल्ला मीमी आहे पान गवाह। अल्लाह के सजदे जा खोड़ गवाह है। आदम के सजदे जो खुद गवाह है जे करायो। अल्लाह हमद बिल्ला मीमी पान गवाह। वेछो विथी ना भूल जिठी